तो ये IMF प्रोग्राम था, ये काफ़ी डिफिकल्ट था। इसमें उन्होंने फ्रंट लोडिंग कर दी सारी की सारी, और ऐसी कंडीशंस डाल दी जो कि जिसकी एक पॉलिटिकल कॉस्ट भी होती है। तो पीपल थिंक कि हम IMF प्रोग्राम से निकलने की कोशिश करें, नहीं, उनको हम कहेंगे इस वक्त कोविड-3 आ चुका है और उसकी वजह से हमें आपको थोड़ा सा स्पेस दें। अप्रैल में पिछले महीने में जो ग्रोथ थी वो 92%, लेकिन आखिरी 10 दिन में फिर से ये कोविड-3 आया, लॉकडाउन शुरू हो गया, तो वो स्लाइड होके 92% से वो एंड हुआ 57%। ये भी मानना पड़ेगा हरासमेंट है। हमारे लोग क्यों नहीं टैक्स नेट में आते? वो इसलिए नहीं आते कि हरासमेंट है उधर। IMF जो मौजूदा प्रोग्राम इंतहाई ॾुखियो हो, जंहिंजी सियासी क़ीमत भी आहे। पाकिस्तान IMF प्रोग्राम मां न निकिरंदो, पर आलमी मालियाती इदारो शर्तुनि में नरमी करे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त ॻाल्हियूं घणियूं थी वियूं, हाणे एक्शन थींदो, वॾा वॾा फ़ैसिला करणा पवंदा। पाकिस्तान में हरासमेंट सबबि माण्हू टैक्स नेट में नथा अचनि, ब्यूरोक्रेट्स नैब खन ॾिनल आहिनि। कोरोना सबबि ग्रोथ 92% मां 57% ते हली वई। मुल्की तरक्की लाइ ज़राअत ते ख़र्च करणो पवंदो। स्मार्ट लॉकडाउन सबबि मईशत खे सहारो मिलंदो, सनतूं हलंदियूं त कुझु गुज़ारो थींदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शौकत तरीन चयो त चीन खे दरख़्वास्त कंदासीं त हू पंहिंजूं सनतूं ॿियनि मुल्कनि बदिरां पाकिस्तान में आणे। सिंध हुकूमत तालीम, सिहत ऐं ॿियनि शोबनि में जेतिरी रक़म ख़र्च ॼाणाई, एतिरी रक़म सां त सिंध खे पेरिस बणिजी वञणु घुरिजे हा। तालीम ते $2 अरब 60 करोड़ ख़र्च थियण सां सिंध जा इदारा हार्वर्ड ऐं कैम्ब्रिज बणिजी वञनि हा। एतिरी घणी रक़म ख़र्च थियण सां सिंध में स्कूलनि जी सूरत में महल तामीर थी वञनि हा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा कोरोना पाण मुरादे नोटिस केस ते रिमार्क्स। अदालत सिंध हुकूमत जी रिपोर्ट गैर तसली बख़्श करार ॾेई छॾी। AG सिंध खां 15 ॾींहनि में जवाब तलब। NDMA जी रिपोर्ट ते बि अदम इत्मीनान जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मार्क्स ॾिना त NDMA जा समूरा मामला गड़बड़ आहिनि। अथॉरिटी वटि अरबें रुपया अची रहिया आहिनि, ख़बर नाहे त उहा रक़म किथे ख़र्च थी रही आहे। अदालत तरफ़ां सनत ऐं पैदावार जी वज़ारत खे 2 ॾींहनि में ऑक्सीजन सिलेंडर जा अघ मुक़ररु करण जो हुकुम। वजीर साहब जो चांद देखते थे, अब उन्होंने मीटर शीटर भी निकाल दिया एक नया, जो मीटर गेज कर लेता है कि SOPs कितनी फॉलो हो रही है। कि वो एक बटन दबाते हैं और फिगर आ जाती है उनके पास, ये 50% या 80% फॉलो हो रही है। और इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंद नहीं करने की वजह से कोविड की इन्फेक्शन एक जगह से दूसरी जगह पे गई। उस वक्त मीटर कोई नहीं है इनके पास, और अपने नए नए इजादात, अब वो अभी तक साइंस एंड टेक्नोलॉजी फ्रेमवर्क में है, वो मीटर निकाल रहे हैं। अगर आपने कोविड को फाइट करना है, सिर्फ अखबारी बयानात देने से, नए नए मीटर इजाद करने से आप कोविड को मैनेज नहीं कर सकते। सिंध में कोरोना SOPs जी सभ खां वधीक भञकड़ियुनि जी दावाउनि ते वॾे वज़ीर मुराद अली शाह जी वफ़ाक़ी हुकूमत मथां तनक़ीद। मुराद अली शाह चयो त वज़ीर आज़म हिकु ॾींहुं चवे थो त मास्क इस्तेमालु कयो, न त भारत जहिड़ी सूरत हाल थींदी। ॿिए ॾींहुं वरी पाण मेड़ाका कुठाए थो। फवाद चौधरी पहिरियां चंड ॾिसंदो हो, हाणे कोरोना SOPs मापण लाइ मीटर ठाहियो अथसि। ब्लेम गेम ऐं मीटर ईजाद करण सां कोरोना खे नथो रोकिजे सघिजे। वैक्सीनेशन में पाकिस्तान पुठिते पियल मुल्कनि मां बि पोइते आहे। माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾण जो जवाबु ॾियणो पवंदो। मुराद अली शाह जो वज़ीर आज़म जे न घबराइण वारे मशवरे ते बि तंज़। क़ौमी असम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत जी नाक़िस पॉलिसियुनि सबबि अवाम 1 किलो खंड लाइ दरबदर आहे। हुकूमत खे 3 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं रुगो काबीना में रद्द बदल थी रहियो आहे। खुशाब में पंजाब असम्बली जे तक PP 84 में नंढी चूंड लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म, ॻणप शुरू। सूबाई इलेक्शन कमिश्नर तरफ़ां पोलिंग एजेंट्स खे तस्दीक थियल फॉर्म 45 मिलण ताईं पोलिंग स्टेशन न छॾण जी हिदायत। तक ते नवाज़ लीग जे मलिक मुअज़्ज़म शेर ऐं PTI जे अली हसनैन बलोच सूदो 8 उम्मीदवार मैदान ते लथनि। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज गिल तरफ़ां अॻूणे DG FIA बशीर मेमून ऐं संदसि घर भातियुनि ते संगीन इल्ज़ामनि वारो मामिलो अदालत पहुची वियो।
बशीर मेमण जे पुट बहज़ाद मेमण शहबाज गिल ख़िलाफ़ कराची जी मक़ामी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़े पर क्या कयो आहे त शहबाज गिल टीवी ते अची बशीर मेमण संदसि कुटुंब ते संगीन इल्ज़ाम लगाए रहियो आहे। दरख़्वास्त में शहबाज गिल जा गिरफ़्तारी वारंट जारी करण जी इस्तदा। जुडिशियल मैजिस्ट्रेट दरख़्वास्त सेशन कोर्ट मोकिलण जी हिदायत करे छॾी। बशीर मेमण वज़ीर आज़म बाबति अहम इंकशाफ़ कया हुआ। नून लीग NA 249 ते चूंड दौरान धांधली जा सबूत पेश न करे सघी आहे। इलेक्शन कमीशन जे ॿीहर ॻणप वारे फ़ैसिले ते एतिराज़ न कयो। PTI वारा धांधली जा इल्ज़ाम ईअं पिया हणनि ॼण त साल 2018 वारियूं चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ हुयूं। PP अख़बार सईद गनी चयो आहे त NA 249 ते का हिकु बि अहिड़ी पोलिंग स्टेशन नाहे जिते टर्न आउट ओचितो वधियो हुजे। कुलभूषण यादव केस में आलमी अदालत के फैसले ते अमल दरामद बाबत भारतीय सरकार के अदालती मुआवनत जो आखिरी मौक़ो। इस्लामाबाद हाई कोर्ट भारतीय हाई कमीशन का 24 जून ताईं जवाब तलब करे वरितो। अटॉर्नी जनरल चयो त पाकिस्तानी हुकूमत के कातिल सां का भी हमदर्दी नाहे। ईअं नाहे हुकूमत भारत पोयां भॼी रही आहे। भारतीय सरकार पाकिस्तानी अदालत में केस ख़त्म थियण जो इंतज़ार करे रही आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिना त भारत पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु करे अदालत खे ॿुधाए त हू छा था चाहिनि। भारत एतिरी मुआवनत करे त इंसाफ़ जी आलमी अदालत जे फ़ैसिले ते अमल कीअं कराइणो आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े ज़ोक भरिसां अफ़गानिस्तान मां फायरिंग FC जा 4 अहलकार शहीद 6 ज़ख़्मी। ISPR मूजिबि कंडेदार तारूं लॻाइण दौरान सरहद पार अफ़गानिस्तान जे इलाइक़े मां फायरिंग कई वई। FC अहलकारनि जी भरपूर जवाबी कार्रवाई। शहीद थियलनि में सिपाही एहसानुल्लाह, नाइब सुल्तान, हवालदार नूर ज़मान ऐं सिपाही शकील शामिल। सिंध में कोरोना जा केसिस वधण लॻा। लाड़काणो जी चाणका अस्पताल में वधीक 2 मरीज़नि कोरोना विघे दम ॾेई छॾियो। मस्मात समीरा ऐं रजब खे कुझु ॾींहं अॻु कोरोना सबबि ICU मुंतक़िल कयो वियो हो। सख जी सिविल अस्पताल में बि वधीक हिकु कोरोना मरीज़ हयाती विञाए वेठो। लिवक्स पाकवासी 60 सालनि जे मक़सूद राजपूत खे कोरोना सबबि अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। हैदराबाद में कोरोना जा केस तेज़ी सां वधण बाद 20 मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। हैदर चौक, गारी खातो ऐं खोखर पाड़े में ॿिए ॾींहुं बि स्मार्ट लॉकडाउन लॻल। लतीफ़ाबाद जे रबियल अवल चौक, यूनिट 6, यूनिट 10, बरकत भाई टाउन ऐं इस्माइल ॻोठ में शहरनि जे चुरपुर ते पाबंदी। कासमाबाद जे गुल लतीफ़ कॉलोनी, अनवर विलास, मावी टाउन, अलमदार चौक, अल रहमान कॉटेजिस ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रस्ता तोड़े घिटियूं सील। जैकबाबाद इंतज़ामिया हुकूमती हिदायतनि खे नज़रअंदाज करे मालपीड़ी लॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी। मालपीड़ी में बिना मास्क जे शहरनि जी रश, समाजी विती वारो उसूल बि नज़रअंदाज। इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहर में कोरोना वधण जो ख़दशो। हैदराबाद जे कोसार आइसोलेशन वार्ड मां कोरोना मुतासिर जवाबदार हथकड़िन सूधो फरार। कोरोना मुतासिर जवाबदार जे फरार थियण वारे वाक़े पुलिस ऐं इंतज़ामिया जी कारकर्दगी जा पोल पधरा करे छॾिया। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदार ग़ुलाम रब्बानी खोसो गुज़िरियल ॾींहुं इफ़्तारी जे वक़्तु फरार थी वियो हो। वाक़े बाद पुलिस में थरथलो। कोरोना मुतासिर जवाबदार जी ॻोल्हा जारी। GOR थाणे जी पुलिस जवाबदार खे फुर ऐं चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो। ॿ ॾींहं अॻु कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद जवाबदार खे आइसोलेशन वार्ड में मुंतक़िल कयो वियो हो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के IBA टेस्ट पास हेड मास्टर्स जी अहलियत जांचण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में तौहीन अदालत जी दरख़्वास्त खे ॿुधणी दौरान सेक्रेटरी तालीम चयो आहे त हेड मास्टर जे उहिदे लाइ कमीशन जो इम्तिहान पास करणु लाज़मी आहे। मसइले जो हल कढियो वियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन मुलाज़मत जी अहलियत जी जांच पड़ताल कंदी। ईंदड़ ॿुधणी ते अदालत आरो तफ़सील पेश कया वेंदा। अदालत हेड मास्टर जी अहलियत बाबति रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कराची में गैर क़ानूनी तामीर रोकण में नाकामी ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मथां कावड़ जो इज़हार। DG SBCA खे 24 मई ते ज़ाती हैसियत में पेश थी वज़ाहत ॾियण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो
डीजी ॿुधाए त अदालती फ़ैसिले ते अमल छो न पियो थिए। ॿुधणी दौरान शहरी फुरकान चयो त नॉर्थ कराची में गैर क़ानूनी दावतूं जारी आहिनि। मुंहिंजे घर अॻियां बि ऊंची इमारत तामीर कई वई। इख़्तियारनि तरफ़ां अदालती हुकुम ते को बि अमल न पियो थिए। कराची के इलाके लियारी में रहमान जकेत जो पुट गिरफ्तार। पुलिस तरफां चाकीवाड़ा में कार्रवाई दौरान रहमान जकेत जो पुट सुल्तान के गिरफ्तार करण जी दावा। SSP सिटी जो चवणु आहे त गिरफ्तार दहशतगर्द सुल्तान वटां दस्ती बम हथ कयो वियो आहे। संदसि क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। रहमान जकेत जे पुट ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। पीरकोट पुलिस एक हफ़्तो गुज़रण बावजूद ॿिनि ॿारनि सूधो अगवा थियल औरत खे बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेल मुस्मात शबनम डोडो संदसि धीउ अलीशा ऐं भाणेजे असद अली खे अगवा करे विया हुआ। धाड़ेलनि तरफ़ां 50 लख रुपया भुंग घुरण ते औरत जा वारिस परेशान। वारिसनि जो चवणु आहे त पुलिस औरत ऐं ॿिनि ॿारनि खे बाज़ियाब कराइण लाइ कख वञी बीणो न कयो। ग़रीब हुजण सबबि भुंग जी रक़म अदा नथा करे सघनि। वारिसनि तरफ़ां औरत ऐं ॿिनि ॿारनि जे क़त्ल थियण जो ख़दशो आहे।